अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छारेस बालाजी खान हाणे मंठार के गोरे उन्हीं के मारे छॾींदो। सिकंदर खान हाणे मंठार ऐं रानी के हथ करे वठंदो। निवाज रानी ऐं मंठार के बालाजी खान जे ज़ुल्म खां बचाए वठंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ते मिर्च मली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ बैलेंस न करंदो। काफ़ी असांजो हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों वहां टेप स्टोर में करायूं हलो था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो प्रेस बालाजी खान जेको पंहिंजे मुंशी ऐं पंहिंजे माण्हुनि खे साफ़ चई चींदो तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां जबल जे घर में घिड़ी ऐं उतां जांच कयो त उते मंठार ऐं रानी आहिनि या न। अगरि जेकॾहिं मंठार ऐं रानी उते आहिनि त पोइ तव्हां उन्हनि खे खंबे खणी अचो। मुंशी चवंदो त हारिस बालाजी खान बस तूं परेशान न थी, असां अॼोकी ॾींहं में इन जबल जे मथां हमलो करे ऐं हुतां जेको रानी ऐं मंठार खे ॻोल्हे वठंदासीं। अगरि जेकॾहिं हुते न हूंदा त पोइ तूं पक समझी छॾ जबल जेको आहे रानी ऐं मंठार खे महफ़ूज़ जॻह ते छॾियो हूंदो। मुंहिंजे अंदाज़ सां रानी ऐं मंठार जेको आहे इहे जबल खान वटि आहिनि। रिसप बालाजी खान चवंदो त मुंशी अगरि जेकॾहिं रानी ऐं मंठार जबल खान वटि आहिनि त पोइ इहे असांजे हथ में न बची सघंदा। ऐं ॿियो दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सिकंदर खान जेको परेल खान खे साफ़ चई जेसीं मां सुख जो साह न खणंदुसि जेसीं ताईं मां रानी ऐं मंठार खे ॻोल्हे हथ नथो कयां। छो अगरि जेकॾहिं मूं उन्हनि खे हथ न कयो त पोइ रिस बालाजी खान जे वार चढ़ी विया त पोइ रिस बालाजी खान उन्हनि खे मारे छॾींदो। शाहनवाज चवंदो त सिकंदर पुट बस तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं मुंहिंजो साथ ॾे त पाण ॿई गॾु थी करे रानी ऐं मंठार खे ॻोल्हे हथ कयूं। जेसीं ताईं रानी ऐं मंठार खे ॻोल्हे हथ नथा कयूं जेसीं ताईं असां सुख जो साह न खणंदासीं। छो जो अगरि जेकॾहिं उहे ॿई रस बालाजी खान जे रुख चढ़ी विया त रस बालाजी खान अहिड़ो त कमीनो आहे जो हुननि खे बेदर्दी सां मारे छॾींदो। छो जो इन में रानी जो बि ॾोह न आहे ऐं इहो जो कमु मंठार जो आहे। सिकंदर खान चवंदो त हा वरेल खान मतलब त बाबा तूं परेशान न थी न ही चाचो शाहनवाज परेशान। मां तमामु जल्द रानी ऐं मंठार खे ॻोल्हे हथ करे वठंदुसि। दोस्तों उम्मीद है कहाणी आई खे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखना। खुदा हाफ़िज़।